एडो धोखो एड़ी धांधुली असां त ॾिठो न को वॾेरा इलेक्शन में धांधुली कंदा पर हिते त बाबा मुल्ला नमाज में धांधुली कयो वेठा नमाज में अल्लाह खे अर्ज़ कंदा मौला असांखे नबीअनि जे रस्ते ते हला सिद्दीक़नि जे रस्ते ते हला शहीदनि जे रस्ते ते हला नेकन सालिहन वलियनि जे रस्ते ते हला ॿाहिरि हमरा निकिरनि त नबीअनि जे शान में बेअदबी सिद्दीक़नि जे सरदार अबू बकर सिद्दीक़ जे शान में बेअदबी शहीदनि जे सरदार ताजदार करबला सैयदना इमाम हुसैन जे शान में बेअदबी गुस्ताखी यजीद जा हामी थी बिहल नेकन सालिहन जे रस्ते खां ई अलग माना अहिड़े क़िस्म जी धोखेबाज़ी अल्लाह खे केर बि धोखो न ॾेई थो सघे छो त क़ुरान करीम अल्लाह ताला मुनाफ़िक़नि जे लाइ फरमायो आहे त इहे अल्लाह खे धोखे ॾियण जो इरादो कंदा पर अल्लाह खे धोखो कोन था ॾियनि इहो पंहिंजे पाण खे धोखो था ॾियनि इहे तव्हां पाण खे धोखो ॾेई रहिया आहियो मिर्ज़े सूदा सभु वहाबी देवबंदी जेके भी नेकन सालिहन जे रस्ते खां ॿाहिरि आहिनि ये पाण खे दा धोखो ॾियनि इन धोखनि जी धोखे जी जदा इन्हनि जे कंध में थींदी अल्लाह ताला सुन्ननि खे या रसूल अल्लाह चवण वारनि मुस्लमाननि खे अल्लाह उहा तौफ़ीक़ अता फरमाई आहे जो जेको नमाज में सुवाल कयूं था ॿाहिरि उन ते असां ई मौजूद आहियूं सुभान अल्लाह ॿियनि लफ़्ज़नि में ये चओ त समझो त तव्हांजी नमाज बि क़बूल तव्हांजी दुआ बि क़बूल सुभान अल्लाह ॿाहिरि निकिरो था नबीअनि जे रस्ते ते तव्हां आहियो सिद्दीक़नि जे रस्ते ते तव्हां आहियो शहीदनि जे रस्ते ते तव्हां आहियो सालिहीन जे रस्ते ते तव्हां आहियो ऐं जेको बि उन खां हटंदो न को उनजी नमाज न को उनजी दुआ जी क़बूलियत ही करम अल्लाह फरमायो आहे त अहले सुन्नत ते फरमायो सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीबल्लाह मेरी आवाज़ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीबल्लाह वहाबी देवबंदी त नबियन वारे गाल ते पहुची कर हटी आ मैदान ता हुजूर जे शान में बेअदबी अंबिया जे शान में गुस्ताखी अदब अल्लाह ॾिनो आहे त अहले सुन्नत व जमात खे ॾिनो आहे सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह ये ॿिया अथव जेके चवंदा नबीअ खे भित जे पुठियां जी ख़बर न आहे असांजो ईमान आहे अल्लाह ताला हुजूर अलैहि सलाम जे ज़ात खे मा कान व मा यकून जो सभु हेॾो मता फरमाए सुभान अल्लाह अब क़ुरान ते जंहिंजो ईमान आहे हथ मथे खणी सुभान अल्लाह था चओ ज़ुल्हिज्जा जो महीनो अचे थो त क़ुर्बानी जो महीनो आहे क़ुरान करीम में अल्लाह ताला हज़रत इब्राहिम अलैहि सलाम जे लाइ फरमायो वकज़ालिका नुरी इब्राहिम मलकूत समावाति वल अर्द वल यकून मिनल मुक़िनीन गर्मी थी लगी वाला छा सुभान अल्लाह सुभान अल्लाह खुली करे दादा सुभान अल्लाह वकज़ालिका नुरी इब्राहिम अल्लाह ताला फरमायो अहिड़ी तरह असां इब्राहिम अलैहिस्सलाम खे ॾेखारियो छा मलकूत समावाति वल अर्द ज़मीन आसमान जूं जेके बादशाहियूं आहिनि उहे सभु असां इब्राहिम खलीलुल्लाह खे ॾेखारियो अर्श आज़म खां त सरा ताईं जो कुछ अल्लाह पंहिंजे प्यारे खलील इब्राहिम खलीलुल्लाह खे ॾेखारियो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम के अल्लाह हर शइ ॾेखारी आसमान जूं ज़मीन जूं बादशाहियूं ॾेखारियो
मौलवी साहब अञा मदीने वारे जे लाए भित जी गाल करे तो उसको दीवार के पीछे का पत्ता नहीं। मना चवे तो नबी के भित जे पुछा जी खबर काने तू तम मदीने वारे जे लाए तो चवी अल्लाह त कुरान में इब्राहिम खलीलुल्लाह जे लाए फरमायो तो जमीन आसमान जूं सब बादशाहों मां इब्राहिम के देखारियो आहिन। इब्राहिम खलीलुल्लाह के अल्लाह जमीन आसमान जूं सब बादशाहों ॾेखारियो त असां जो नबी त हजरत इब्राहिम ऐं तमाम नबियन खां शान में मथे आहे। ये आए या ना दादा सुभान अल्लाह चो सबसे आला चौ सबसे बाला हमारा नबी खल्क से औलिया से रसूल और रसूल से नबी चौ सबसे आला हमारा नबी सबसे बाला हमारा नबी। हुजूर जे अल्लाह फरमायो व अल्लमक मा लम तकुन तअलम वकान फदलुल्लाह अलैका अज़ीमा। ऐ मुझा हबीब जो कुछ तू न जानो है अल्लाह वो सब कुछ तो मोहम्मद के जाने छो। वकान फदलुल्लाह अलैका अज़ीमा अल्लाह जो तो हबीब जे वदा तमाम वडो फज़ला तो सुभान अल्लाह। मक्के जो शहर आ हुजूर जे इल्म जी गाल खुली ते या बुधंदा हलो मक्के शरीफ में बदर जे लड़ाई खां बाद में वेठा आहिनि काफ़िर पाण में सफ़वा बिन उमैया ऐं उमैर पाण वेठा ॻाल्हियूं कनि यार बदर में असांजा सभु मरी विया वॾा वॾा सरकरदा सभु मरी विया। उमैर चवणु लॻो मुंहिंजो पुटु आहे सो हुजूर जे मुस्लमाननि जे कब्ज़े में आहे गिरफ़्तार करे विया जन बि काफ़िरनि खे बदर में वारो पुटु बि उते आहे घर जो भी फिक्र आ ॿारनि जो फिक्र आ पुठियां उन्हनि जो छा थींदो उन्हनि जो फिक्र न हुजे त जेकर मां मदीने में वञी हुजूर लाइ चई त माज़अल्लाह मां नबी करीम अलैहिस्सलाम खे शहीद कयो। सफ़ा न चयोसि या कहिड़ी ॻाल्हि आहे मां ज़िमेदार आहियां तुंहिंजे घर जो ख़र्च मुंहिंजे मथां जेको मुंहिंजा ॿार खाईंदा तुंहिंजा ॿार खाईंदा कर्ज़ जो फिक्र कोन कर मां वेठो आहियां तूं वञ मदीने ई वञी कमु कर। उमैर निकितो हाणे इहा ॻाल्हि जॾहिं हुन कई त बैतुल्लाह शरीफ़ में हजर अस्वद जे हेठां वेही फसारी ॻाल्हि कई। उमैर निकितो तलवार खईं मके मां सिधो मदीने पहुतो। हुजूर अलैहिस्सलाम असहाबनि सां गॾु मस्जिद नबवी शरीफ़ में वेठा आहिनि साम्हूं जो ही आयो तलवार हुनखे ईअं गिचीअ में लटकियल आहे हज़रत अमीर उमर जी हुन ते नज़र पई चओ सुभान अल्लाह। मञा था न हज़रत उमर फारूक राजा सुभान अल्लाह वरी आवाज़ सां सुभान अल्लाह छो असां त रसूलुल्लाह जे असहाबनि खे बि मञूं मुस्तफ़ा जे आल बैत खे बि सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह। सैयद फारूक आदम जो ॾिठो लफ़्ज़ पाण फरमायो हे कुत्तो छाजे लाइ आयो आहे सुभान अल्लाह इहो कुत्तो छाजे लाइ आयो आहे तलवार हुनखे लटकी पई आहे। हुजूर फरमायो उमर अचो ॾेसि हली अची आयो हुजूर वटि वेठो पाण फरमाइसि कीअं आयो आहे चईसि मुंहिंजो पुटु तव्हां वटि ॿधल आहे हुनखे छॾाइण आयो आहे। हालांकि आयो इन जे लाइ कोन आयो ॿिए कम जे लाइ हो जेको मके में हजर असद जे हेठां वेही सफ़ान सां तय कयो हुई सफ़ान बिन उमैया सां तय उते इहो थियो त मां वञा थो ही कमु करण लाइ माज़अल्लाह हुजूर खे शहीद करण लाइ आयो हिन जे लाइ हाणे ॻाल्हि ग़लति बयानी कई कूड़ ॻाल्हाई से मुंहिंजो पुटु तव्हां वटि क़ैदा उहो छॾण लाइ आयो आहे।
पाण फरमायो सच गला सुभान अल्लाह सुभान अल्लाह जोर सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह भी दाचन भित जे पुछानी खबर ना है सीरत हदीस के खोल तो हुजूर के सब खबर आ जाओ सुभान अल्लाह और आवाज सां खुली जो सुभान अल्लाह और सच गला है जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त तलवार गिचे में छो लटकाई अथई चीज़ इन्हनि जी ख़राबी थिए इन्हनि जो बुरो थिए इन्हनि असांजो हाल छठ करे छॾियो आहे तलवारुनि जे करे अलाए परे वञी निकिता आहियूं पाण फरमायोसि उमैर सच ॻाल्हाए चइसि पुट छॾाइण लाइ आयो आहियां साईं फरमायो न पुट छॾाइण जे लाइ कोन आयो आहियां जेकॾहिं तूं पुट छॾाइण जे लाइ अची मक्के मां जॾहिं निकितो हुए बैतुल्लाह शरीफ जे अंदर हरम जे अंदर बैतुल्लाह में हजर अस्वद जे हेठां तूं ऐं सफ़वान पाण में गॾिया वेठा हुयो ही तव्हां पाण में ॻाल्हियूं पे कयो तो हीअं चयो सफ़वान हीअं चयो हुयो सफ़वान तुंहिंजी हर ज़िम्मेदारी खई हुई त कर्ज़ तुंहिंजो मुंहिंजे मथां जेको मुंहिंजा ॿार बच्चा खाईंदा तुंहिंजो बि खाईंदा वञ तूं मदीने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे वञी क़त्ल करे आ शहीद करे आ जेकॾहिं पुट छॾाइण जे लाइ आयो आहे त हजर अस्वद जे हेठां वेही सफ़वान सां कहिड़ा मशवरा थिया तुंहिंजे शान मथां थिया कुर्बान नबी तुंहिंजे शान मथां थिया कुर्बान नबी घुरिया ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां थकिजी पिया हो त बस कया ज़ोर सां खुली करे सुभान अल्लाह बिना पाछ तुंहिंजो पाक जिस्म मखे खे न वेहण जो तो ते हुकुम सुभान अल्लाह बिना पाछ तुंहिंजो पाक जिस्म मखे खे न वेहण जो तो ते हुकुम वध यूसुफ खां तुंहिंजो यार हुस्न ॾिसी हुरूं थियूं है रानो नबी तुंहिंजे शान मथां जा कुर्बान नबी घुरिया ॿार बचा जिंद जान नबी तुंहिंजे शान मथां सुभान अल्लाह जो हुजूर फरमाए हाणे वारी ॻाल्हि सच्चा त हुते कहिड़ो मशवरो हो 450 तकरीबन मके खां मदीनो 450 किलोमीटर आहे मौलवी तो असांखे ॿुधाए त फुट वारी भित या 2 फुटनि वारी भित खां नबीअ जी नज़र क्रास कान कंदी आहे पर हदीस ऐं सीरत ॿुधाए थी वाक़ियो मके में थियो आहे पर रसूलुल्लाह खे मदीने में ख़बर आहे वरी आवाज़ सां सुभान अल्लाह हाणे ॻाल्हि त ठकियल रही कान हुजूर जॾहिं ॻाल्हि खे खोलियो मेरा जो सीनो खुली गयो सुभान अल्लाह जैसे बैतुल्लाह में बराबर असां ब वेठा आसीं हजर अस्वद जे हेठां मां ऐं सफ़वान पाण में तय कयो होसीं त इहा ॻाल्हि ज़ाहिर करणी न आहे कंहिंखे बि ॿुधाइणी न आहे उमिरि मके मां निकिर पर कंहिंखे ॿुधाइणो ई कोन्हे असां ॿिनि जे विच में ॻाल्हि थी 3 माण्हूअ खे ख़बर ई कान्हे जॾहिं अव्हां खे ख़बर आहे त मां मञां थो त तूं मुहम्मद सचो नबी कलमो भरायो त मां मुसलमान थिया हुजूर फरमाइश पढ़ो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
अल्लाह जो ज़िक्र आ असांजे मुर्शिद इमाम आरिफीन हज़रत पीसे रोज़े वारे रहमतुल्लाह अलैहि फरमायो समुंड जे विच में पीसे रोज़े वारा फरमाइनि था हिकु वण बीठो आ हर वण जे पन ते ला इलाहा इल्लल्लाह लिखियल आ हर पन सां गॾु हिकु मलाइक मोकल बीठो आ उनखे अल्लाह जो हुकुम आ इहो पन वण मां जुदा थिए त उनखे हेठि किरण न ॾे फौरन जन्नत फिरदौस में पहुचाए पीसे रोज़े वारा फरमाइनि था मुस्लमानो जंहिं वण जे पन जे मथां ला इलाहा इल्लल्लाह लिखियल आ उन वण जे पन खे अल्लाह हेठि किरण पसंदि नथो फरमाए त पोइ जंहिं मुस्लमान जे ज़ुबान ऐं दिल जे मथां ला इलाहा इल्लल्लाह जी ज़रब हूंदी अल्लाह उनखे कीअं क़यामत जे ॾींहुं जहन्नम में दाख़िल कंदो सुभान अल्लाह उनजो ज़िक्र आहे जे सॼी दुनिया खे पैदा फरमायो सुभान अल्लाह वरी आवाज़ आहे सुभान अल्लाह असांजे मुल्क में अहिड़ा बि माण्हू आहिनि जेके चवनि था धमाके सां साइंसदाननि चयो इहा दुनिया धमाको थियो हो पोइ दुनिया पैदा थी वई अब धमाके सां न को पाणी था अचनि धमाके सां न को फसल था थियनि धमाके सां जे हर शइ पैदा थी दुनिया सॼी वजूद में आई त पोइ तव्हां असां कणिक पोखींदा आहियूं ज़मीन खे हरो ॾींदा आहियूं दाणा विझंदा आहियूं कलर भाण ॾींदा आहियूं पाणी ॾींदा आहियूं तव्हां असांजी कणिक जेका खाऊं था इहा धमाके सां पाण पैदा कान थी थिए तव्हां असांखे महिनत करणी पवंदी आहे हर ॾियणो पवंदो ॿिज छॾणो पवंदो पाणी ॾियणो पवंदो कलर भाणो ॾियणो पवंदो कटाईअ जी मौसम ईंदी कटणो पवंदो थ्रेशर काए ईंदासीं कणिक में उनखे अंदरि विझणो पवंदो दाणा निकिरी ईंदा चकी ते खणी वेंदासूं चकीअ वारो बुझादा तेल ते या लाइट ते मशीन चकी खे हलाईंदो अटो पीसबो खणी ईंदासूं पाणी उन में विझी ॻोहींदासूं दांगीअ ते या भट्टीअ में विझंदासूं पोइ मानी पचंदी सा बि पाण ई वात में कान वेंदे गिरो भनी वात में सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह हिकिड़ी मानी धमाके सां कान थी सॼी दुनिया पई धमाके सां सुभान अल्लाह सुभान अल्लाह लक अर्श कुर्सी ज़मीं के बनाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह साईं सैयद क़िबला राज़िक शाह खां टाइम कोन पुछो सुभान अल्लाह मां ईअं शुरू थी वियुसि सुभान अल्लाह जे तव्हां ईअं सुस्त थी वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह पहिरियों दफ़ो मुलाक़ात आहे मस मिलिया आहियूं बस बस में जाए वरी नसीब जी ॻाल्हि आहे ॿाहिरि आहे मां पंहिंजो ॿुधाए वारो पूरो कयां तव्हां पंहिंजो भला ॿुधण जो वारो पूरो सुभान अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मीं के बनाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी सुभान अल्लाह जोर सां सभई सुभान अल्लाह मिट्टीअ मां आदम जो जिस्म के बणायो बिना पीओ ईसा नबी के बणायो सुभान अल्लाह मिट्टीअ मां आदम जो जिस्म के बनायो बिना पीओ ईसा नबी के बनायो फिरौन जे झोलीअ में मूसा कहन पायो फिरौन जे झोलीअ में मूसा कहन पायो ज़मीन जे तख़्ते ते नबी के घुराया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी ज़मीं के बनाया सो अल्लाह 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 सुभान अल्लाह वारनि जी
की आई त तालीम आहे त माण्हुनि जे दिल ऐं ज़ुबान ते ख़ुदा जो ज़िक्र जारी थिए थो वरी आवाज़ सां सुभाणे सुभान अल्लाह जो चंड तारा कया कहीं बे रोशन बिना वट कप जे बिना रंज रोगन इस जो चंड तारा कया कहीं बे रोशन बिना वट कप जे बिना रंज रोगन चो सुभान अल्लाह सभिन खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल सभिन खे सरचाए ॾिसे कोन ॾोहल हवा बाहि पाणी दरिया कहीं बहाया सो अल्लाह 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 फलक अर्श कुर्सी चो सुभान अल्लाह उमेर अद कयो या रसूल अल्लाह कलमो भरायो मुसलमान थियो तो पाण फरमायो पढ़ ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कलमो भरी मुसलमान थियो पर कदे मदीने वारे जो इल्म गैब ॾिसी चो सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह हुजूर जो इल्म गैब मुस्तफा जे नबूवत जे सचाईअ जी दलील आहे हुजूर जो इल्म गैब मदीने वारे जे नबूवत जे दावा जो हुजूर जे नबूवत जे सदाक़त जो दलील आहे मुला खे त इहा ॻाल्हि ख़बर ई कान थी पवे इन खां त उमेर बि भलो चइबो जेको मुस्तफा जो इल्म गैब ॾिसी करे मुजाहिदा कलमो भरे मुसलमान ये त नबियनि जे मामले में ई पोइ ते हटी विया अचो सिद्धी कंदे चओ सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ सुभान अल्लाह बेटा ईसा फरमाईंदो आहे कहंदा हबीब सी मुहिब मिठा मन ठार चओ सुभान अल्लाह वाहे कहंदा हबीब सी मुहिब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्क में संदो यारो गार उमर अदालत अगरो उस्मान इज्जतदार कादर पंहिंजे कुदरत सी कया अली सी इकरार कोई याकूत जनसार हसन मीर हुसैन सुभान अल्लाह एरा भी आयो हुजूर असां कहीं सौतो ऐं पैसा ऐं फरमायो बाद में वठी जा निकतो रस्ते में आयो तो हजरत अली मिली वियुसि चओ सुभान अल्लाह एरा किथां खायो आहे बाबा ॿार ॿाराड़ी जो आया एरा भी आया आयो हुजूर असां सौदो कयुमि नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उठा ॾाची आ ॾिनमि साईं फरमायो पैसा बाद में वठी जा अली से फरमायो तू त ॾेई वापसि मोटी आए हुजूर खां इहो त कोन पुछी त सही पैसा कॾहिं मिलंदा केरु मूंखे पैसा ॾींदो हाणे वञ मुस्तफा खां इहा पुछा करी आ सुभान अल्लाह आयोसीं सौदो थी वियो कैंसिल कोन थो कयां सुभान अल्लाह मूंखे पैसा पाण फरमायो बाद में वठिजां साईं जे मां अचां तव्हां न हुजो उनजो मक़सदु इहो जे तव्हांजो विसाल थी वञे त पोइ मूंखे पैसा केरु ॾींदो हुजूर फरमाए जे मां न हूंदुसि न मुंहिंजो विसाल थी वियो त पोइ तुंहिंजा पैसा ॿुॾंदा कोन तुंहिंजा पैसा तोखे अबू बकर सिद्दीक़ ॾींदो सुभान अल्लाह बेशक साहब जे शान ते ख़ुशि थियो था त सुभान अल्लाह सुभान अल्लाह मोटी आयो हज़रत अली साईं मुंहिंजा कर ख़बर साईं खां पुछी आयो छा फरमायो हुजूर फरमायो मां न हूंदुसि त अबू बकर सिद्दीक़ वेठो आहे तोखे पैसा ॾींदो तुंहिंजी रक़म ॿुॾंदी कान चेरा बि वरी वापसि वञ हुजूर खां वञी पुछी या रसूल अल्लाह आऊं अचां
अवां न हुजो अबू बकर सिद्दीक पैसा ॾींदो पर जेकॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक बि न हुजे पोइ मूंखे मुंहिंजा पेर पैसा केरु ॾींदो अहिड़ा बि मोटी आयो हुज़ूर खे अची अर्ज़ु कई मदीने वारे फरमायो मां न हूंदुसि अबू बकर ॾींदो अबू बकर न हूंदो त पैसा तोखे उमर ॾींदो अहिड़ा बि मोटी आयो मौला अली सां मिलियो हज़रत अली मुर्तज़ा फरमायो वापस वञो हुजूर खां वञी पुछी साईं जे उमर बि न हुजे त पैसा केरु ॾींदो अहिड़ा बि मोटी आयो आहे हुजूर खे अर्ज़ु कयो आहे मदीने वारे फरमायो उमर न हूंदो उस्मान पैसा ॾींदो अहिड़ा बि अची हज़रत अलीअ खे ॿुधायो मौला अली फरमायो वरी वापसि वञ हुजूर खां वञी पुछी जेकॾहिं अवां न हूंदा अबू बकर ॾींदो अबू बकर न हूंदो उमर ॾींदो उमर न हूंदो उस्मान ॾींदो पर अगर उस्मान भी न हुजे पोइ मुंहिंजा पैसा मूंखे केरु ॾींदो वञी करे हुज़ूर खां पुछिया मदीने वारे खे जीअं अहिड़ा बि अर्ज़ु कयो आमिना जे लाल फरमायो जे मां न हूंदुसि अबू बकर उहो न हूंदो उमर उहो न हूंदो उस्मान जे उस्मान बि न हूंदो अहिड़ा बि पोइ बि तुंहिंजी रक़म पोइ न ॿुधंदी तोखे पैसा उहो ई ॾींदो जेको बार बार तोखे मूं ॾे मोकिले थो